अलग राहों लेखिका श्रीमती सुंदरी उत्तमचंदानी। हीअ कहाणी हिन जे आखाणियुनि जे मजमूए मुर्क ते मनाए मां खई वई आहे। ख़बर नाहे कहिड़ी खुटीअ खयो जो सुभद्रा देवीअ जे फोटे खे उबतो करे छॾियो। रवि घर में घिरियो त यकदम संदसि नज़र उबते थियल फोटे ते पई। पुछियईं, हीउ फोटो कंहिं पतो कयो आहे? हिक पल लाइ सोचियमि, चवांसि बीबी कयो आहे, लेकिन मुंहिंजी सच ॻाल्हाइण जी आदत, चयमि मूं। हू चुपचाप पंहिंजे कमरे ॾे हलियो वियो। चुपचाप चवणु ठीकु न थींदो। पहिरीं त मूं ॾे कड़ी नज़र उछलई, पोइ फोटे खे सिधो कयईं ऐं उन खां पोइ मूं तरफ़ बिल्कुलु ई न निहारियईं। ॼण मां हिन लाइ हुअसि की न। दिलि में आयुमि, पुठियां छिके पुछांसि, सुभद्रा देवी अगरि तो लाइ सभु कुझु हुई त मूंखे हिन घर में आणण जी कहिड़ी ज़रूरत हुई? लेकिन हींअर उहो पहिरीं राति वारे साॻे सुवाल जो प्यारो जवाब त मिलणो ई की न हो। बेकार में पंहिंजी मूड ख़राब करण मां छा वरंदो। मगर सोचियमि, पहिरीं राति बि जॾहिं हुन चयो सुभद्रा जहिड़ी लॻी आहे तॾहिं त तुंहिंजे पुठियां पिस, त मूंखे को उहो जवाब अंदर में ख़ासि त कोन वणियो हो। उन जो कारण शायदि अॼु सम्झां थी त का बि नारी पतीअ जी नज़र में ॿी नारी हुजण न चाहींदी आहे। न, इहो मां ग़लति वेठी सोचां। हर का नारी ॿी नारी थियण चाहींदी बि आहे, पर पंहिंजी मर्ज़ीअ सां। संदसि पति खे ॿी नारीअ जे रूप में ॾिसण चाहे त शायदि पसंदि न कंदी आहे। हा, इहा ई ॻाल्हि ठीकु आहे। न त शादीअ जे किन महीननि खां पोइ रवि जॾहिं मूंखे सुभद्रा करे पुकारियो त मां संदसि पलंग तां टिप ॾेई उथी छो खड़ी थियसि। हुन वर करे समझायो त सुभद्रा मरी चुकी आहे, इन लाइ तोखे हसद करण जो कोई सबबु नाहे। पोइ बि मां पंहिंजे अंदर में सावणीअ जे मोर वांगुरु हिकु कढ़ाईंदड़ आवाज़ छो ॿुधंदी रहियसि। मां हुजां, कोई मूंखे प्यार करे, फ़क़ति मां समझी, सविता समझी। हिकु ॾींहुं तमामु घणो रोई रोई मूं खेसि ॿुधायो त मूंखे लॻे थो सुभद्रा जे हिन फोटे सबबु असां ॿिन्ही जे अटूट प्यार में वार जेतिरी विथी पइजी थी वञे। हिन भेरे हू टिप ॾेई मुंहिंजे पलंग तां उथी खड़ो थियो। संदसि अखियुनि में कुझु चिमकी रहियो हो। मूं सम्झियो तूं बि उनखे प्यार कंदीअ जंहिंखे मां प्यार करियां थो। जाचे ॾिठुमि, जेकी संदसि अखियुनि में चिमकी रहियो हो से ॻोढ़ा हुआ, जिन खे हिन मुंहिंजे अॻियां हेठि कीन किरायो। पुरुष आख़िर राजा आहे ऐं राजा वटि रवि। मूं हिकु भेरो खेसि पुठियां सॾु बि कयो, मगर उन राति हू ॿी रूम में ई न, मूंखां, मुंहिंजे दिलि खां कुझु को परे हलियो वियो हो। हर खिन मूंखे ईअं बि महसूस थियो असीं ॿई बिल्कुलु मुख़्तलिफ़ माण्हू हिक ॿिए सां अटकी हिकु वॾी भुल करे वेठा आहियूं। हुनखे सुभद्रा जहिड़ी कलाकार खपंदी हुई। किरात सां कॾहिं हिन लाइ नाचणी चई रवि अॻियां हसद बि ॾेखारियो हूंदुमि, उनखां इनकार नथी करियां। पर रविअ जे गैर हाज़िरीअ में रविअ खां लिकी मूं ख़ुदि वञी नृत्य जे क्लास में दाख़िला वरिती। उन ॻाल्हि लाइ मां कहिड़ो थी पाण खे बहानो ॿुधाए सघां। मुंहिंजे मन जे सबल वीचार हिकु वार उन जो जवाब मूंखे हीउ ॾिनो त सविता, तूं ख़ुदि सुभद्रा खे प्यार करी थी, छो त तूं स्कूल में नाटक खेलिया, रिकॉर्ड वॼाए, तिन ते नाच कये। शायदि तुंहिंजे अंदर बि हिकु नाचणी कलाकार जो रूह लिकल आहे, जंहिं करे रविअ पहिरीं राति चयो हो, तूं सुभद्रा जहिड़ी लॻी आहे, इन करे त तुंहिंजे पुठियां पियुसि। लेकिन जंहिं महिल
हिन सुभद्रा जे उबते कयल तस्वीर सुबती करे कड़ी नज़र उछले ॿिए कमरे जो रुख रखियो। उन महिल जीअ चयो, इहा सुभद्रा अॼु जीअरी हुजे हा त मां संदसि खून करे विझां हा, लेकिन मुंहिंजी ज़िंदगी खे ज़हर करण लाइ एतिरो ई खोटो नसीब काफ़ी न हो। हिकु ॾींहुं रवि अची चयो, आशा देवी आई आहे। अॼु राति कविता पाठ जो प्रोग्राम हिते घर में रखियो थी मांस। आशा? छी, कविता पाठ कंदड़ तंहिंजो नालो वरी आशा? हेड़ो आम नालो? आयशा नालो रखाए हा, आशना नालो रखाए हा, छा पाण कवियत्री कान्हे? न, रविअ चयो। न, पाण थोरा लोक नाच सिखियल आहे, बाक़ी चवनि था त गले में मिठास अथसि। मूं चयो, तव्हांजो कविताऊं सुठे नमूने में पढ़े त मां टेप कंदसि। ऐं वाकई टेप ते भरण जहिड़ियूं हुयूं कविताऊं। कविताऊं त हुयूं ई, छो त उहे लिखियल रविअ जूं हुयूं, पर उन्हनि खे सोन ते सुहागो ॾियण वारो हो आशा जो आवाज़। राति जा 10 अची लॻा। आशा परेशान थियण लॻी। हाणे हुन घर वञणु चाहियो। रविअ खिली चयो, वञ भले, पर अञा त मुंहिंजो फ़क़ति हिकिड़ो कविता संग्रह बि तुंहिंजे गले जी मिठास माणींदो सविता जे टेप में न पहुतो आहे। मां सुभाणे बि ईंदसि, परीहं बि, जेसिताईं तव्हांजे सभिनीनि कविताउनि खे पंहिंजे गले सां तव्हां ताईं न पहुचायो अथमि, तेसिताईं बसि न कंदसि। असांजे शहर मां कलाकार निकिता ई घणा आहिनि। रविअ चयो, आशा देवी, पहिरीं सोचियो त सही, असांजो शहर आहे ई केतिरो, फ़क़ति 5000 चौरस मेल। आशा चयो, मगर चौतरफ़ जबल, आबशर ऐं सावक खेसि सूंहं त स्वर्ग खां बि वधीक बख़्शी आहे। मुंहिंजे मन में आयो त मां चवां, मूं भले तव्हां ॿिन्ही जो शहर न ॾिठो आहे, पर पंहिंजी जन्मभूमि खे एतिरो प्यार कयो अथमि जो तव्हां ॿिन्ही जे पंहिंजे शहर लाइ सिक बिल्कुलु तुज़ नमूने में महसूस पई कयां। मगर इहे अखर मुंहिंजे ज़ुबान ते अची बि रुकिजी विया। रविअ जा ॿिया बि 2 दोस्त आयल हुआ। असुल में आशा देवी खे रविअ जो घर ॾेखारण वारा हू ई हुआ। हुन त फ़क़ति रविअ जो ज़िक्र कयो हो साणनि। आशा देवीअ खे संदसि माइटनि वटि छॾण लाइ रवि जा 2 दोस्त काफ़ी हुआ, पर रवि बि साणनि गॾु वियो। टैक्सीअ वारे खे 2 रुपया ख़र्ची ॾियण सां चइनि खां 5 ॼणा खॼी विया। हिननि जे हले वञण खां पोइ ख़बर नाहे कहिड़ी अहसास कमतरी अची वड़ायो। दिल में चयो, अजीब आहिनि ही मर्द। अगरि रवि हिकिड़ो न वञे हा त छा आशा देवी खे ॿिया दोस्त उॾाए वञनि हा? कलाक खन खां पोइ रवि वापसि मोटियो। मूं उन महिल मीना कुमारी जा ॻायल के गज़ल पे टेप ते हलाया। हिकु दर्दीलो अहसास मन तन खे घेरे वेठो हो। रविअ ईंदे ई शर्त टेप रिकॉर्डर मां उहा टेप कढी, आशा देवी जी ताज़ी ॻायल टेप खणी विधी। मुंहिंजे मन में ख़बर नाहे कहिड़ी रागड़ी पे हली, जंहिंखे झोबो अची वियो। रविअ जी हीअ हिमाकत मूंखे असुल की न वणी। मां चुपचाप उथी वियसि ऐं वञी बेबीअ जो बिस्तरो वग़ैरह ठीकु कयमि। बेबी निंड में ॾाढी प्यारी पे लॻी, पर खेसि चुमी ॾिनमि त जागी पई। बसि जागी छा पई, असुल पपा जो फसाद लॻाए ॾिनई। रवि त हिकु मन हिकु चित आशा जा ॻायल पंहिंजा गीत ॿुधी रहियो हो। खेसि बेबीअ खे खणण लाइ सॾु कयमि त जवाब ई न ॾिनई। शेर लिखण महिल त हूअं बि कुझु ॿुधंदो नाहे। हाणे शेर ॿुधण महिल बि जवाब न ॾियण जी कार शुरू थी रही हुई। कंहिं नमूने में बेबीअ खे माठ कराए मां बेबीअ सां गॾु ई सुम्ही पियसि। शायदि आधी राति जो समय हो
जो ओचितो जाग थियमि। ॾिसां त रवि अञा बि ईअं ई आराम कुर्सीअ ते लेटियो पियो आहे ऐं पासे में टेप मां संदसि प्यारा गीत आशा देवीअ जे सुरीले गले मां लहराए रहिया आहिनि। मूं हल्को खुड़को कयो। पहिरीं सम्झमि खेसि निंड अची वई आहे, लेकिन खिन खां पोइ मूं हल्को खुड़को कयो। पहिरीं सम्झमि खेसि निंड अची वई आहे, लेकिन खिन खां पोइ टेप ख़लास थी त ॾिठमि वरी उनखे नए सिर चालू करे छॾियईं। ख़बर न आहे मूंखे छा थी वियो। रड़ करे चयमि, बंदि कर, महिरबानी करे बंदि कर रवि। ऐं रविअ खे ख़बर न आहे छा थी वियो। बंदि न कंदुसि बंदि। तोखे खपे त ॿिए रूम में वञी सुम्ह। मूं पजरंदे चयो, ऐं तूं जेकर ॿी रूम में वञी इहा तीक ॿुधी त छा आहे? बेडरूम सुम्हण लाइ थींदी आहे, रागनि लाइ न थींदी आहे। हिन ॾाढी किराहत सां चयो। पाबंदियुनि में ई ॿधी पई हुजि। तोखे कहिड़ी ख़बर त रूह जी आज़ादी छा थींदी आहे? मां बि विहाणो खणी ज़िम सां उथी खड़ी थियसि। चयमि, इहा रूह बूह जी आज़ादी के स्त्री खे माणींदो ॾिसो त सड़ी जेकर ख़ाक थी वञो। इहे असीं ज़ालूं आहियूं जिन जे ज़ुबान ते मोहर आहे। रविअ जे ॻाल्हाइण में निहारण में हद खां वधीक धिकार ॾिसी मुंहिंजो रूह रड़ी उथियो। चयमि, कहिड़ो आहीं रवि? पहिरीं राति खां वठी सुभद्रा नाचनीअ जे मुर्दे सां गॾु जीअणो पियो। हाणे शायदि आशा देवीअ जी ज़िंदह दिलीअ सां गॾु जीअंदे कंहिं अहसास कमतरी में मरणो पवंदो। उन खां पोइ ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम हिक ॿिए ते हणंदा रहियासीं। उफ, कहिड़ो आहे ही लफ़्ज़नि जो तूफ़ान जंहिंमें सभु प्यार ऐं प्रेम छिन्न भिन्न थियो वञे। मां पंहिंजो विहाणो खणी बेडरूम खां ॿाहिरि त निकितसि, पर रविअ खां सवाइ किथे जाइ हुई मुंहिंजे विश्वास भरी निंड जी। ॿिए ॾींहं ते बि आशा देवी वरी असांजे घर में आई। असांजे न चवां, रविअ जे चवां, छो त रवि उन राति मूंखां जो जुदा थियो त वरी कॾहिं गॾु न थियो। दिल करे असां जूं राहूं बिल्कुलु अलॻि थी चुकियूं हुयूं। गीत लिखण करे रविअ खे काफ़ी मशहूरी मिली हुई। मशहूरी त रविअ खे घणो अॻु मिली हुई, पर उहे गीत जॾहिं आशा देवीअ जे सुरीले गले मां माण्हुनि ॿुधा तॾहिं त रविअ लाइ फिल्मुनि वारनि बि दरवाज़ा खोले छॾिया ऐं ॿई ॿाहूं खोले रवि ऐं आशा देवीअ जो सत्कार कयाऊं। मां रविअ सां गॾु हूंदे बि पाण खे संदसि पाछे खां वधीक कुझु की न सम्झंदी हुअसि। हिकु ॾींहुं त रविअ सां वरी झगड़ो कयां। मूं चयो, रवि, ही सभु छा थी रहियो आहे? आशा देवीअ सां गीतनि खे सजीला सुर ॾियणु सुठी ॻाल्हि आहे, पर आशा सां गॾु ख़रीदारनि ते वञणु, संदसि इज़त में पार्टियूं करणु ऐं कवि सम्मेलन कोठाइणु, संदसि हर को अदल खणणु, मां छा सम्झां? आशा देवी मुंहिंजी ॻोठाइण आहे। मुंहिंजियुनि कविताउनि जो संदसि आवाज़ मुल्ह वधाए छॾियो आहे। पोइ बि मां संदसि क़दुरु न करियां? मां त तुंहिंजे कंहिं बि कम में साथ नथी ॾेई सघां। सुभद्रा वांगुरु नृत्य कला में नालो कढी सघां हा त अॼु फिल्मुनि में तुंहिंजनि गीतनि ते मुंहिंजा नृत्य हुजनि हा। हाणे त मां ॾाढी अकेली थी पई आहियां रवि। त कर न महिनत, कंहिं झलियो अथई। अच न मैदान में, मुड़ुस जे कविताउनि जो क़दुरु त थी। हीअ हिकु ललकार हुई मुंहिंजे वजूद खे, जेकी नृत्य कला सिखण लाइ अॻे लिकाए कंदी हुअसि, सो हाणे पदरे पट करण लॻसि। रविअ खे कमाई थी त जाइ बि खुलासी वरितई। वॾे हॉल में रविअ जी बैठक हुई। हिकु कुंड में कैसेटुनि सां भरियल कबट। वॾे हॉल में रविअ जी बैठक हुई। हिकु कुंड में कैसेटुनि सां भरियल कबट, टेप रिकॉर्डर ऐं आशा जे ॻाइण लाइ साज़ रखियल हा। मुंहिंजी रूम त घुंघरुनि ऐं साज़नि सां अध खां वधीक भरिजी वई हुई। नंढड़ीअ शिल्पीअ लाइ एतिरा रांदीका इकठा थिया हुआ त उन जी रूम बि दुकान बणिजी पई हुई। बस ख़ाली ख़ाली ऐं साफ़ सुथरी हुई त हिकु बेडरूम हुई। धीरे धीरे बेड नाले खे बेडरूम वञी रही। रवि केॾी महिल आशा देवीअ सां कहिड़ी फिल्म जे शूटिंग ते थो वञे इहो बि खेसि ॿुधाइण विसरी वेंदो हो। शिल्पीअ खे
निंड में चुमी वेंदो हो, इहा आदत बि धीरे धीरे खां छॾाइजी वई। पर कॾहिं पंहिंजो कोई गीत कंहिं घिटीअ में ॻाईंदो ॿुधंदो हो या टीवी या रेडियो ते सारा ॿुधाई त बस ढेर रांदीका वठी ईंदो हो शिल्पीअ लाइ। पोइ ॾाढो प्यार मिलंदो हो शिल्पीअ खे, लेकिन इहो बि फ़क़ति किन घड़ियुनि लाइ। मगर हीअ कहिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधमि दुनिया वारनि वटां त फिल्मी दुनिया में रवीअ हुलाए छॾियो आहे त संदसि गीतनि ते को बि फिल्मी नृत्य मूंखां न वरितो वञे। धड़ाम करे बर्फ जी हिक छिप हिमालय जी चोटीअ खां किरी पई, लाहीअ सां रगड़जंदी ज़मीन खे छिलींदी हेठि हेठि वञी कंहिं तल तराईअ में पई। पहाड़ जी चोटीअ ते सरस्वती पंहिंजी वीणा मां मधुर सुर कढी ब्रह्मांड खे लय में आणे रही हुई। हेठि हेठि किरियल बर्फ जे छिप जो ॻरण ॾिसी रही हुअसि। जीअरे खॻे खे टुकर करे जॾहिं देगिड़े में रधण लाइ विझबो आहे, तॾहिं केॾी देर ताईं उहो खॻो टिप ॾींदो रहंदो आहे, फथकंदो रहंदो आहे, जेसीं कि संदसि टुकर टुकर मां जान पूरी तरह निकिरी न वञे। साॻी हालत हुई हिन बर्फ जे छिप जी। रवि, मुंहिंजे नृत्य खे फलाणे फिल्म में सारायो अथनि, मां वीडियो कैसेट खणी आई आहियां, तूं ॾिस न, मूं मन मारे चयो। फुर्सत हूंदी त ॾिसंदुसि, रखी वञ मुंहिंजी मेज़ ते। रवि, तूं मूंखे सुभद्रा छो नथो समझी? सभु चवनि था मां सुभद्रा खां 2 रतियूं सरस आहियां नृत्य में। सुभद्रा समझा तोखे? सुभद्रा जे जुतीअ में पेर पाए सघंदीअ? तुंहिंजो पहिरियों भेरो नृत्य मूं तुंहिंजे कॉलेज में सुभद्रा सां गॾिजी ॾिठो हो। मूं तोखे सारायो, हथ चुमिया। सुभद्रा मूंखां वधीक सारायो तोखे, तुंहिंजी निराड़ी चुमियाई। करे सघंदीअ तूं आशा देवीअ लाइ ईअं? अचानक ई विज जे चमकाट जा हिकु अजीब हक़ीक़त ते वञी नज़र पियमि। जीअं तोखे मूं ताईं पहुचाइण लाइ सुभद्रा देवीअ साहु ॾेई तोखे आबाद कयो, तीअं मां बराबरि न करे सघंदसि, पर अलॻि रही तोखे आशा देवीअ ताईं पहुचण लाइ तुंहिंजी राह खोले सघां थी। शल उहो ॾींहुं न अचे जो तूं चवीं आशा देवीअ खां कंहिं बि फिल्म में मुंहिंजो गीत न ॻारायो वञे। त तव्हीं ॿुधी रहिया हुआ कहाणी अलॻि राहूं, लेखिका श्रीमती सुंदरी उतमचंदानीअ जे गुटके मुर्क ते मनाए मां खयल आहे हीअ कहाणी, जेका तव्हीं पढ़ी सघो था हुनजे वेबसाइट www.sundariuttam.com ते। तव्हां पंहिंजो रायो मोकिलींदा असांखे info@sindhisangat.com। हिन कहाणीअ में भाग वठंदड़ कलाकार हुआ आशा चांद, अशोक चंचलाणी ऐं चांदनी आहूजा।